पूरे जिले में 6 केस दाखिल थिया खरानी करूं था महफूज ही नहीं करप्शन के हवाले से इदारा तो काफी है कंहिंजा नाला वठूं लेकिन असांजे लाइ मेन मसलो सेहत है। सेहत खाते में अड़ी तो करप्शन है असांजे जिले में तव्हांखे का शइ न मिलंदी। असां पहिरीं बि एहतजाज भी कया आहिनि हिते साफ़ जंहिं एहतजाज कयो आहे उन ते केस दाख़िल थिया आहिनि। इहो ई साॻियो एमएस 2 साफ़ ते एफआईआर करे चुको आहे त हीअ मूंखां भताखोरी जा उसूल कंदा भताखोरी कनि घुरनि पिया ऐं एटीसी जा केस दाख़िल कराया विया आहिनि। असांजे मथां साॻियो ई एमएस साइबर क्राइम में वियो उते असां हिनखे पूरो साबित कयोसीं असां हिन जा प्रूफ पेश कयासीं वरी कोर्ट में 22 जी एप्लीकेशन असांजे मथां आई उन में भी असां हिनखे जेको आहे उते प्रूफ पेश कयासीं। 21 मॉनिटर हिन जो ही ॿियो टेनवर आहे। पहिरीं 2000 जेको आहे सो 23 खां पहिरीं इहो ई एमएस ते मौजूदु हुयो। डॉक्टर सिकंदर शोरो साहब वेठो आहे हुनजी नाले में बि इहा शइ आहे। असां एहतजाज करे 27 मॉनिटर जेकी डोनेट थिया कंहिं फलाई इदारे तरफ़ां जेकी डीजी ऑफिस खां हिननि खे 27 मॉनिटर मिलिया उन 27 मॉनिटर मां 21 मॉनिटर गुम कराया विया जो हिकिड़ो मॉनिटर 3 लाख रुपए जो आहे। 21 मॉनिटर गुम थिया उन्हनि मॉनिटर इंक्वायरियूं करायूं। साल खां पोइ इन एमएस हिकिड़े वञी मस्जिद एफआईआर कराई। हिकिड़े मस्जिद स्टोर आहे स्टोर इंचार्ज पर्ची क्लार्क स्टोर मां इहे शयूं गायब कीअं थियूं। अकाउंटेंट जी सीट ते हिकिड़ो पर्ची क्लार्क सालनि खां मुक़ररु आहे साईं। अकाउंटेंट खे उन सीट ते वेहण नथो ॾिनो वञे। जेकॾहिं ॾिठो वञे त एमएस 2 दफ़ा जॾहिं हिन जी पोस्टिंग थिया थी 19 स्केल जो आहे। 20 स्केल जा जेकी डॉक्टर आहिनि उहे वीचारा घर वेठा आहिनि हुननि जी सीआरपी जी लताड़ आहे उहे उतां ई रिटायर थी वेंदा। छा हेल्थ डिपार्टमेंट में 20 स्केल जा डॉक्टर कोन्हनि? खुदा राम महिरबानी करे रहम कयो। हिन अस्पताल में हाणे जी डॉक्टर साहब जो बाबा सभु शइ मां चवां थो का शइ न आहे। 20 करोड़ खां वधीक बजट आहे। 20 करोड़ खां वधीक बजट हूंदे अञा हिनखे बजट घुर्जे। अञा बजट जी डिमांड करे रहियो आहे। 20 करोड़ में का शइ न आहे। मां यकीन सां तव्हांखे चवां थो हिते तक़रीबन पब्लिक जा के थोड़ा माण्हू आहिनि कंहिंखे ॿुधायो कोन वियो असांखे ख़बर पई त खुली चली आहे। हिते तक़रीबन ऑफिसर ऐं साफ़ ई माथे पब्लिक आवाज़ घणा असां बार बार हिन जे खिलाफ़ हेल्थ मिनिस्टर खे लिखियो आहे। असां वटि प्रूफ आहिनि तव्हां कॉमेडी ते क़ाइमु कयो असां सभु प्रूफ तव्हांखे पेश कंदासीं। बाबा छा भला हिकिड़ो ई डॉक्टर आहे जॾहिं तव्हांजी आवाम हुनखे पसंदि नथी करे 6 महीननि खां लेडीज़ जेको आहे सो हॉस्पिटल जे गेट ते एहतियात करे रही आहे 6 महीननि खां साईं मुसलसल। ॿुधायो उहे बि इंसान आहिनि। तव्हां बि अवामी नुमाइंदा आहियो तव्हांखे बि अवाम जेको आहे सो वोट इन करे ॾिए थी तव्हां असेंबली वञी असांजे हक़ न ॻाल्हायो। इन लाइ तव्हांखे अवाम वोट कोन थी ॾिए। तव्हां अहिड़ा माण्हू असांजे मथां मुसलसल कयो ऐं उहे हिते वेही करप्शन करे ऐं जेको आहे सो नाजाइज़ूं थियनि थियूं नाजाइज़ूं घणियूं आहिनि। ऐं ॿिए नंबर ते एंटी करप्शन जो बि साईं ते वेठो आहे उन वटि बि काफ़ी जेको आहे पेंडिंग में केस पिया आहिनि। इन ई हेल्थ जा बसि साहब ई त मौजूदु आहिनि चइनि ते इन ई एमएस एफआईआर करायूं उहो ई साॻा ई माना भताखोरी तव्हांजी एक्साइज जी M9 मोटरवे ते पुलिस पिकट आहे। एक्साइज पुलिस पिकट आहे लेकिन हुन M9 तां सॼे सिंध में मंशियात सप्लाई थी। सॼे सिंध में 20 साल थी विया आहिनि। 20 सालनि में बस्ती खे तव्हां पाणी न ॾेई सघिया आहियो। 6 इंचनि जी तव्हां लाइन खणी वञो पूरी बस्ती ॿुॾी वञे। हिते टैंकर माफिया जेका आहे उहा कंहिंजी आहे? माण्हू मिटी वारो पाणी खपे जो खणी हाणे तव्हांखे ॾेखारींदा। खुदा रा हिननि माण्हू ते राम कयो। भुट्टे साहिब जे नाले ते दिलीप कारली भुट्टो जे नाले ते तव्हांखे माण्हू वोट इन करे था ॾियनि त असांखे जेकी बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। ही पाणी आहे जेको हिते जा माण्हू पीअंदा 20 सालनि खां साईं। ॿिए नंबर ते मां ख़ासि रिक्वेस्ट कंदुसि मुकेश साहब खे हिकिड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त असांजा सिंध में वॾा तालीमी इदारा आहिनि जाम शुरू नौजवान नस्ल आहे उते वाइन शॉप खोलियो कहिड़ी ज़रूरत आहे? जॾहिं वाइन शॉप कोटड़ी में खुलियो पियो आहे 10 वाइन शॉप तव्हांजा ॿार हैदराबाद में खुलिया पिया आहिनि। जाम शहर में तालीमी इदारा नौजवान नस्ल खे तबाह छो था करण चाहियो? मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि महिरबानी खुदा डीसी साहब खे एसएसपी साहब खे दाराज साहब खे डॉक्टर सिकंदर शोरो साहब खे बाबा इहो भूतो बंदि करायो। असां इहो कंहिं बि सूरत में क़बूल कंदासीं। असांजी नौजवान नस्ल तबाह थी रही।
शराब जो गुत्तो ना मर्दे अब थोड़ा पढ़ते थोड़ा हाजी साहब एक सेकंड, मौलाना साहब एक सेकंड। एक सेकंड। और ये जो दीदार साहब जो की हेल्थ जो हवाले से कंप्लेंट की डीसी साहब विद इन 10 डेज में इंक्वायरी करे रिपोर्ट दी ऑडिटर्स जी कंप्लेंट करी सर मूंखे रिस्पॉन्स बैक करे इंक्वायरी थे मेरे बिल्कुल मां छा चयो डीसी साहब के मां चयो हां बिल्कुल इंक्वायरी करे मूंखे 10 ॾींहनि में रिपोर्ट दी ऐं तव्हां जेसिताईं मंशियात जी ॻाल्हि कई सभु जो कमु इहो तव्हांजो बि कमु आहे सर असां त रोडनि ते शराब एहतजाज आहियूं एक्साइज जो इहो हर हिकु माउ पीउ हर हिकु भाउ जो हर हिकु पाकिस्तानी हिकिड़ो सवाल ॿ ॾींहं पहिरीं 1000 माण्हू एहतजाज कयो आहे डीसी साहब जे गेट ते मंशियात जे ख़िलाफ़ उन्हनि सां शाम ताईं को मिलण लाइ तयार न हो इन ते बिल्कुलु क्रैकडाउन थींदो ऐं जेकी तव्हां वाइन शॉप जी ॻाल्हि कई मुंहिंजो डिपार्टमेंट वेठो आहे काइंडली आई तो हटाई वञे वाइन शॉप फौरी तौर ते हटाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुकेश कुमार चावला साहब डीसी साहब आजिज धामरा साहब जेके भी दो थोरो रस्तो सभी क़ाबिलियत राम आयो असांजे लाइ इहा हिकिड़ी सुठी रिवायत बि आहे हुकुमरान जी तरफ़ खां अवाम खे ॿुधो वञे इन शइ जो असां तव्हांखे मां मौलाना सुधीर अहमदरन JUI डिस्ट्रिक्ट जामशेद जो प्रेसिडेंट आहियां मां रिक्वेस्ट कयां थो तव्हांजी अमल खे जो अहिड़ियूं खुली कचहरियूं पूरे सिंध में थियणु घुरिजनि पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु मां में ऐड कंदुसि त ख़ुदारा उनखे फॉर्मेलिटी तौरु न रखियो वञे ऐं उन ते बिल्कुलु अमल करायो वञे अवाम जे मसइले